मीरपुर माथुरो के मकामी मानू पारा फर्टिलाइजर फैक्ट्री इंतजाम जातिन खिलाफ एहतजाजी मुजाहरो कर रैली कड़ी फर्टिलाइजर फैक्ट्री के मेन गेट आडू डीसी ऑफिस के गेट आडू धरना है फर्टिलाइजर फैक्ट्री मीरपुर माथुरो के इंतजाम खिलाफ मुजाहरो कंदड़न पारा नारेबाजी भी कई वे इन मौके ॻाल्हाईंदे अगवाणन एहसान ख़ालिद सियाल इस्माइल खोखर मोहम्मद बख्श मीराणी बेन मुतालबो कयो त मकामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे जर में छॾियल केमिकल वारो ज़हरीलो पानी बंद करे समूरे इलाइक़े में आरओ प्लांट लगायो वञे। एफएफसी एंग्रो जेतरी भी इंडस्ट्रीज आहिनि असांजो मुतालबो आहे सिंध हुकूमत खां त रॉयल्टी जी मद में तव्हांखे 6 अरब सालाना जेको मिले थो उहो असां आवाम ते ख़र्च कयो ऐं नई तव्हां जेको आहे सो पंहिंजा बंगला ऐं माड़ियूं वॾियो। ॿियो असांजो मुतालबो इहो आहे कि जेको एफएफसी ऐं जेको एंग्रो जेको छोड़ करे थी गंदो पाणी गदलो पाणी सनती गदलाण जेकी आहे उन सां असांजो जर ख़राबु थी वियो आहे त उहो उन खां बचायो वञे। ॿी ॻाल्हि इहा आहे जेको स्मोक जेको मुसलसल 24 घंटा निकिरंदो रहे थो असांजे पसगरदाई जे माण्हुनि खां अखियुनि जी बिनाई खसिजी वई आहे, चमड़ी जो मसइलो चमड़ी जी बीमारी थी वियूं आहिनि। ऐं ॿियो असांजो मुतालबो आहे इंतिज़ामिया खां सिंध हुकूमत खां त असांखे आरओ प्लांट ॻोठ ॻोठ में मीरपुर शहर खे आरओ प्लांट ॾिना वञनि। असां डीसी साहब वटि इहो मुतालबो खणी आया आहियूं ख़ुदारा असांजे जर जो पाणी असांखे साफ़ कयो ॾिनो वञे। तव्हां ज़िले जा इंतिज़ामिया जा आहियो, महिरबानी करे असांजे बच्चनि खे ज़हरीले पाणी खां बचायो। पहिरें असांजो हक़ आहे ऐं असांजा वॾा ई मसाइल आहिनि जंहिंमें असां इहे ॻाल्हियूं बि दरगुज़र करे चयोसीं बाबा ख़ैर वरी बि असांजो जेको जर आहे उन में निछोड़ करे असांजी नसल कुशी करनि था पिया। बराए महिरबानी असांजो इहो जर जो पाणी साफ़ इहो करनि ऐं आरओ प्लांट असांखे हिकु ॻोठ में हणाए ॾियनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk